डिप्टी स्पीकर अयाज सादिक जी सदारत हेठि क़ौमी असेंबली जो इजलास कोठायो वियो। इजलास में पीपल्स पार्टी पारां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे वेझनि साथियुनि जी गुमशुदगी ते ऐवान मां वॉकआउट कयो वियो। उन मौक़े ते मुख़ालिफ़ जो अॻवान ख़ुर्शीद शाह जो चवणु हो त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे वेझनि साथियुनि खे बिना जवाज़ गुम कयो वियो आहे। मुख़ालिफ़ दुरगवान हुकूमत खे चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं गुम थियल माण्हुनि खे 24 कलाकनि अंदरि अदालत में पेश न कयो वियो त सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। हुन चयो त गुम थियल माण्हू जेकॾहिं दहशतगर्दी या इंतहा पसंदी जे वाक़िअनि में मुलविस आहिनि त मथनि अदालतुनि में केस हलायो वञे। मुख़ालिफ़ दुरगवान जो चवणु हो त ऐवान में संदनि सवालनि जा जवाब न पिया ॾिना वञनि, का बि रियासती अथॉरिटी नज़र न पई अचे। ख़ुर्शीद शाह चयो त आसिफ ज़रदारी जे साथियुनि जी गुमशुदगी ते हुकूमत ख़ामोश आहे। मुख़ालिफ़ दुरगवान जो चवणु हो त हुकूमत जी ख़ामोशी सबबि ऐवान जो तक़दुस पायमाल थी रहियो आहे, पार्लियामेंट खे कमज़ोर न कयो वञे। मुख़ालिफ़ दुरगवान ख़ुर्शीद शाह जे बयान बाद बीपी ऐवान मां वॉकआउट करे वई। ॿिए पासे मीडिया सां ॻाल्हाईंदे मुख़ालिफ़ दुरगवान चयो त पनामा केस जे फ़ैसिले में देर मां लॻे थो त जज ॿुड़तर जा शिकार आहिनि। इस बात पे थोड़ी उम्मीद नजर आती है कि शायद जजेस जो थे वो डबल माइंडेड है कि इतना स्ट्रॉन्ग केस है, हर सबूत मौजूद है और अब उसके लिए उनके लिए बड़ा इम्तहान का कड़वा वक्त है, वो सोच समझ के वो बात कर रहे। हुन चयो त माज़ी में नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ को फ़ैसिलो नाहे आयो। फ़ैसिलो रियासत खे मज़बूत करण सां गॾु कमज़ोर बि करे सघे थो। ख़ुर्शीद शाह चयो त लॻे थो त सुभाणे पनामा बाबति को मौजिज़ो थींदो। क्योंकि सुप्रीम कोर्ट का ये इतने आज तक 70 साल में जितने भी फैसले दिए हैं, जस्टिस मुनीर से लेकर अनवारुल हक तक जितने फैसले आए, तो इसलिए आज की सिचुएशन बड़ी चेंज है, क्योंकि ये डिसीजन रियासत को मजबूत भी कर सकता है और रियासत को कमज़ोर भी कर सकता है। हुन चयो त माज़ी में नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ को बि फ़ैसिलो नाहे आयो। मुख़ालिफ़ दुरगवान चयो त हाणे का बि ॻाल्हि लिकाए नथी सघिजे। जस्टिस मुनीर खां अनवारुल हक ताईं फ़ैसिले जो रद्द अमल अॼु खां मुख़्तलिफ़ हो।